सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हांखे भलीकार प्यारा ॿारो। अॼु असां फर्जण जा क़िस्म काइंड्स ऑफ पॉलिनेशन पढ़ंदासीं। अचूं था फर्जण जा क़िस्म काइंड्स ऑफ पॉलिनेशन। पॉलिनेशन छा है, फर्जण छा है, असां पढ़ियोसीं त एंथर मां पोलिन ग्रेन्स जो स्टग्मा जी नली ताईं पहुचण खे पाण फर्जण चऊं था पिया। फर्जण जा बुनियादी तौर ते ॿ क़िस्म थियनि था। हिकु त पाण मुरादो फर्जण जो अमल, जंहिंखे असां अंग्रेज़ी में सेल्फ पॉलिनेशन चऊं था। ॿियो असां वटि आहे जोड़ीअ वारो फर्जण जो अमल, जंहिंखे अंग्रेज़ी में असां क्रॉस पॉलिनेशन चऊं। अच्छा, पाण मुरादो फर्जण जे अमल खे ॾिसूं। पाण मुरादो यानी सेल्फ पॉलिनेशन खे कीअं बयानु कंदासीं? हिन अमल में बूर दाणा यानी पॉलिन ग्रेन साॻे गुल मझां निकरी उन्हीअ गुल जे स्टग्मा नली ताईं पहुचनि था। अच्छा, ॿियो हिन में हिकिड़ो बूटो शामिल हूंदो आहे। सेल्फ पॉलिनेशन पाण मुरादो फर्जण जो अमल चए थो। हिन अमल में बूर दाणा साॻे ई गुल यानी हिन में या हिकिड़ो गुल थो थी सघे या ॿ गुल, लेकिन बूटो साॻियो हूंदो। साॻे ई गुल मां एंथर मां निकिरी करे उन ई गुल जी स्टग्मा नली ताईं पहुचंदा। मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो गुल आहे। पाण मुरादो फर्जण में हे एंथर में बूर दाणा पॉलिन ग्रेन्स निकिरी करे उन ई गुल जे स्टग्मा ताईं पहुचंदा। ही हिकिड़ो ई गुल आहे। या ॿियो गुल अगरि थिए थो, ही हिकिड़ो गुल, ही ॿियो गुल, बूटो साॻियो आहे, त हिन मंझां इहे बूर दाणा वरी ईंदा उन ई बूटे जे ॿिए गुल जे स्टग्मा नली ताईं पहुचंदा। अहिड़े क़िस्म जे फर्जण खे असां चवंदासीं पाण मुरादो फर्जण जो अमल, सेल्फ पॉलिनेशन। जोड़ीअ वारो फर्जण जो अमल, अंग्रेज़ी में जंहिंखे क्रॉस पॉलिनेशन चऊं। हिन खे कीअं बयानु कंदासीं त बूर दाणनि यानी पोलिन ग्रेन्स जो हिकु गुल मझां हिकु गुल मां निकिरी ॿिए गुल ताईं पहचण। अच्छा, ॿियो
हिन अमल में ॿ बूटा अची वञनि था। जोड़ी वारे फर्जण जे अमल में मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो बूटो आहे जंहिंजी ही हिकिड़ो गुल कंहिं हिकिड़े बूटे जो ऐं ही हिकिड़ो ॿियो गुल कंहिं ॿिए बूटे जो। एंथर मंझां इहे ॿूर दाणा पोलिन ग्रेन्स निकिरी उन बूटे मंझां के बूटे साॻियो ई बूटो हूंदो लेकिन ॿियो बूटो हूंदो, उन जे स्टेगमा नाली ताईं पहुचण वारे अमल खे असां जोड़ी वारे फर्जण जो अमल चऊं था। यादि रखिजो त हिन में हिकिड़ो ही हिकु बूटो ही ॿियो बूटो, असां सेल्फ पॉलिनेशन में चयोसीं त बूटो हिकिड़ो ई हूंदो, उन में या त साॻियो ई गुल हूंदो या गुल ॿियो हूंदो लेकिन उन ई बूटे जो हूंदो। लेकिन हिन में ॿ बूटा अलॻि हूंदा। हिकिड़े बूटे जे एंथर मां ॿूर दाणा निकिरी करे ॿिए बूटे जे स्टेगमा नाली ताईं पहुचनि था। इन अमल खे असां जोड़ी वारे फर्जण जो अमल यानी क्रॉस पॉलिनेशन चऊं था पिया। प्यारा ॿारो, असांजा ही ॿ क़िस्म हुया फर्जण जा क़िस्म, टाइप्स ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन ऐं क्रॉस पॉलिनेशन। इते पूरा था थियनि। पाण हाणे ईंदासीं भेट में इन्हनि ॿिन्हिनि जी कंपेरिजन ते। ख़ुदा हाफ़िज़।